नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे लाहौर मां ख़बर ॾींदा हलूं त मुख़ालिफ़ धुर जी सभिनी खां वॾी पार्टी मुस्लिम लीग नून जे मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ अॼु लाहौर में रैली जी अॻवानी कंदी। रैली जाती अमरा खां शादरा पहुचंदी ऐं 7 हंधनि ते मरियम नवाज़ जो इस्तक़बाल कयो वेंदो। नून लीग जे तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त मरियम नवाज़ 13 डिसंबर जे जलसे लाइ लाहौरिन सां मुलाक़ात कंदी ऐं PDM जे जलसे जे लाइ शेयरिंग खे सिधो संओं दावत ॾींदी। मरियम औरंगज़ेब चयो आहे त मरियम नवाज़ जी अॻवानी में निकितल रैली लाइ इस्तक़बालिया कैंप लॻाया विया आहिनि। रैली कायदे आज़म इंटरचेंज खां शुरू थींदी। मुस्लिम लीग नून जे नायब सदर शादरा पहुची रैली खे ख़िताब कंदी। गुज़िरियल ॾींहुं बि नून लीग जो सोशल मीडिया कन्वेंशन थियो हो, जंहिं में नवाज़ शरीफ बि ख़िताब कयो। मरियम नवाज़ चयो त PDM वॾा फ़ैसिला करण वञी रही आहे। 8 डिसंबर ते आर हूंदो या पार थींदो। होॾां कोरोना एक्ट जी भञकणी करण ते नून लीग जे मरकज़ी अॻवान जे ख़िलाफ़ FIR बि दाख़िल कई वई आहे। ॿिए तरफ़ नून लीग इम्कानी गिरफ़्तारी ऐं तयारी खे नज़र में रखंदे प्लान बि तयार करे वरितो आहे। लीगी अॻवाननि जी गिरफ़्तारी जी सूरत में औरतूं तैयार रहंदियूं, जॾहिं त औरतूं पंहिंजे हलकनि मां रैली जी सूरत में जलसेगाह पहुचंदियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।